कराची एयरपोर्ट पे जो धमाको टे पढ़ी माची पिया 17 जख्मी। SSP ओभर मौसफ एयरपोर्ट सिग्नल वेझो धमाको थियो। एक ऑयल टैंकर में बाहि लगी, पोइ धमाके सां नुक़सान थियो ऐं केतिरनि ई गाॾियुनि खे बाहि लगी वई। धमाके बाद रेंज से पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार जो चवणु आहे त दहशतगर्दनि गैर मुल्की शहरनि जी गाॾीअ खे निशानो बणायो। धमाको पढ़नि जी गाॾी गुज़रण खां पोइ थियो। इतलाह ईंदे धमाको ID आहे। वॾे वज़ीर मादल अली शाह जो सूबाई घरू वज़ीर ऐं IG सिंध खे फ़ोन वाक़े जी रिपोर्ट तलब। मियांवाली में CDD कार्रवाई 7 खारजी मार्ची पिया 8 फरार। CDD तर्जमान मौसू मकड़पाल पेचो इंटेलिजेंस पैसेट कार्रवाई दौरान फारिग जी डेवट में फितनाल फारिज जा 7 दहशतगर्द मार्ची विया। मार्ची वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े में हथियार बारूदी मवाद हथ कयो वियो। इसराइल जी गजा में बर्बरियत के 1 साल मुकम्मल। 41,870 फ़लस्तीनी शहीद थी चुका। फ़लस्तीनी इख्तियारनि रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट मूजिब शहीदनि में 17,000 पार 11,487 औरतूं भी शामिल। इसराइली फ़ौज 1 साल का घट उम्र जे 710 ॿारनि खे शहीद कयो। इसराइली हमलनि में 26,000 ॿार यतीम थी चुका। 12,000 ज़ख्मियुनि खे पढ़ने में तिबी इमदाद जी ज़रूरत आहे। गजा जी सूरत हाल ते जापानी सदर इस्लामाबाद में कुल जमाती कॉन्फ्रेंस थींदी। क़ौमी सतह ते फ़लस्तीनियुनि सां ॿधीअ जो इज़हार कयो वेंदो। सदरासी पुलिस ज़रदारी चयो आहे। सरबराह मौलाना फज़ल रहमान खे फ़ोन। APS में शिरकत जी दावत। गोसपुर में वधंदड़ बदअमनी भताखोरी अखबाजी वारदातनि खिलाफ़ शटर बंद हड़ताल चयो आहे ऐं हिंदू पंचायत जे सॾ ते शहर में कारोबार बंद रखियो पियो। अखबारनि जो चवणु आहे त इलाइक़े में ॾोहारनि खिलाफ़ कार्रवाई करे बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। आयुष्मान शाह हुड़ी वेझो छिते कुते जो ॾाढ़ियल ॻोठाणो तड़पी तड़पी फौत। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ रखियल महकाणी वासी दिलशहर महकाणी खे छिते कुते ॾाढे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो हो। ज़ख़्मी अस्पताल में दम ॾेई छॾियो।